नमस्कार दोस्तों, मां चंद्र प्रकाश दादलानी, असिस्टेंट प्रोफेसर, सम्राट पृथ्वीराज चौहान राजकीय महाविद्यालय सिंधी विभाग मां कल असां BA पार्ट सेकेंड जे दर्सी किताब उछल मां जीवत जो मज़ो पढ़ी रहिया हुआसीं। अॼु असां उन खां अॻियां श्री लाल सिंह हजारी सिंह अजवाणीअ जो लिखियल ॿियो मज़मून जीवत जो राज़ जे बारे में पढ़ंदासीं। हिन मज़मून में लेखक लिखियो आहे त इंसान जी जीवत बि मज़े जहिड़ी आहे। लॻो वाओ वियो साओ, अर्थात थोरो बि अगरि इंसान खे लॻे थो या थोरो बि तकलीफ़ थिए थी त ईअं थो लॻे ॼण साह निकिरी वियो हुजे। अॻियां लिखे थो, जीता मिड़े में जीता मिड़ो, अर्थात नंढे खां नंढो जीव बि इंसान खे हलाकु करे सघे थो ऐं शायदि मारे बि सघे थो। होॾां सृष्टिअ जे नज़ारनि, बीठल शयुनि ऐं फिरंदड़ चकरनि ॾे अखि खणी निहारिजे त विस्मय में पइजी वञिबो त हिननि अॻियां इंसान जी मज़ाली कहिड़ी आहे। छा पे थो इंसान बावड़ करे? इंसान कहिड़ो न लाचार, कहिड़ो न कमज़ोर आहे जे इंसान जे ज़िंदगीअ जे वारदातुनि ते सरासरी दृष्टि कजे त बि साॻियो वीचार ईंदो। अधु उमिरि खां मथे या अधु उमिरि वञे अणॼाणाईअ ऐं अधीता जी अवस्था में पेट खे कूत पहुचाइण में ऐं खटण कमाइण जे लाइक़ु बणजण में, बाक़ी अधु उमिरि वञे घर जे खिट पिट, अयाल ऐं ॻणतीअ, बुत जे रखोड़ीअ ऐं आईंदह जे डप ॾकणीअ में। घरनि खे ॿियो की अजे उजे की न, सवाइ इन्हीअ जे त सुभाणे उदर पूर्णा कीअं कबी, शाल पत जी गुज़रे, इन्हीअ फ़िक्र में घरनि खे सोरो घुटियो आहे। 100 मां 90 खां मथे इंसाननि खे इहा ई चिंता लॻल आहे त पाण कीअं खणा, ॿिए कंहिं किरत लाइ त फ़ुर्सत अथसि ई कोन, चाहना अथसि ई कोन। लेखक हिन में ॿुधाए थो त संसार भॻवानु एॾो विचित्र, एॾो विस्मय ठाहियो आहे जो उनखे अगरि चारो तरफ़ ॾिसूं था त लॻे थो त इंसान जी त बिसात ई छा आहे, त बि इंसान खे छाजो बावड़ आहे, छाजो घमंड अथसि। इंसान एॾो लाचार आहे जो हिन 84 चक्र में फासी रुॻो पंहिंजे पेट भरण में ऐं नाणो कमाइण में ई सॼी ज़िंदगी विञाए थो छॾे। इंसान बाक़ी जेकी बचियल खुचियल ज़िंदगी अथसि उहा घर जे खिट पिट में या सुभाणे छा थींदो, सुभाणे जी कीअं पूरत थींदी इन ॻणतीअ में ऐं भविष्य जे रुॻो ॾकणीअ में ई बाक़ी जीवन बिताए थो छॾे। लेखक लिखे थो त दुनिया जा 90% माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजो जीवन रुॻो इन ॻाल्हि में विञाए छॾींदा आहिनि त सुभाणे असांजो पेट कीअं भरिजंदो ऐं शल सुख सां पत सां गुज़री अचे। अॻियां लेखक लिखे थो, पोइ छो न चइजे त अहिड़ी ज़िंदगीअ में रखियो छा आहे। मिरू ऐं माण्हूअ में कहिड़ो फ़र्क़ु आहे, ॿई पेट जी पूॼा में पूरा आहिनि। पोइ माण्हू छो मौतबर सॾिजे ऐं मिरू गाड़ में रहियो ऐं माण्हू महिलात में, त इन ई करे को माण्हू मौत कोन पातो। ईअं त माण्हू मिरूअ खां वधीक मोहताज ऐं लाचार आहे। जेसीं माण्हूअ खे हकियो तकियो हंधि विहारणो न आहे तेसीं निंड महाल अथसि। जेसीं पकल ताम न ॾिजेसि तेसीं पेट न भरिजेसि। पोइ बि जे खाधो हज़म थियसि, सर्दी गर्मी ॿी मिरूअ जेतिरी न सही सघे, बाक़ी छा में अची माण्हू मिरूअ खां मथे थियो। अॻियां लेखक सम्झाए थो त अगरि इंसान सॼी ज़िंदगी रुॻो पेट पालण में ऐं पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं करण में ऐं पंहिंजो रोज़ी रोटी कमाइण में विञाए थो छॾे त पोइ इंसान ऐं मिरूअ में हिकु जानवर में कहिड़ो फ़र्क़ु आहे। जानवर बि त रुॻो पेट पूॼा लाइ जीअंदो आहे, पर अगरि
ॾिसूं त माण्हू हिकु महिलात में रहे थो ऐं जानवर हिकु गुफ़ा में रहे थो, छा इन करे उनखे मोतबर चइजे या उनखे महता ॾिजे? न, माण्हू त इंसान खां वधीक लाचार आहे। इंसान खे जेसि ताईं रोटी पकल न मिलेसि तेसि ताईं उहो पेट न भरे सघे, ऐं हिकु मिड़ूअ खां बि घटि सर्दी गर्मी सही सघे थो। अॻियां लेखक लिखे थो, जे असांजी मणिया फ़क़ति हिन कड़ीअ ते महदूद आहे त पोइ माण्हू ऐं मिड़ूअ जे दर्जे में हरू भरू फ़र्क़ु कोन्हे, पर इंसान में बि मणिया आहे जा मिड़ूअ जे हदुनि ऐं लाचारियुनि मां कढी मथे थी बिहारेसि। इंसान जे अंदर में उमंग ऐं जज़्बा, ख्वाब ऐं मुशाहिदा, राज़ ऐं प्रोलियूं बरकी था अचनि, से खेसि मलाइकनि जे दर्जे खां बि मथे था ॾियनि। जंहिं अकुल ते इंसानु कुॾे थो सो घणो कुझु न आहे। किवलियुनि ऐं मखियुनि में एतिरो अकुल आहे जो वॾा वॾा इंजीनियर ऐं विज्ञानी उतनि री सघनि। लेखक चए थो त अगरि फ़क़ति हिन कड़ीअ त इंसानु जेको आहे हिकु सभ्य आहे, हिकु मकान में रहे थो, इन कड़ीअ ते ई अगरि माण्हूअ जी ऐं मिड़ूअ जी तफ़ावत कजे त सा ग़लति आहे। पोइ हुन में को फ़र्क़ु कोन्हे इंसान ऐं मिड़ूअ में। इंसान में बि मणिया आहिनि, अॻियां लिखे थो त इंसान में बि मणिया आहिनि। हू इन्हनि मणियनि जे करे ई, इन्हनि तफ़ावतुनि जे करे ई जेको आहे मिड़ुनि जी हदुनि खे पार करे ऐं इंसानु बणिजे थो। इंसान में उमंग ऐं जज़्बा आहिनि, ख्वाब आहिनि, मुशाहिदा आहिनि, राज़ ऐं प्रोलियूं भड़की था उथनि, जंहिंजे करे ई हू हिकु मिड़ूअ खां मथे जो दर्जो हासिलु करे थो। रुगो अकुल हुअण ई काफ़ी न आहे। अॻियां लेखक हिकु उदाहरण ॾिए थो त जीअं किवली ऐं मखियुनि मां वॾा वॾा इंजीनियर बि रीस कंदा आहिनि ऐं उन्हनि जी इंजीनियरी जी तारीफ़ कंदा आहिनि। अॻियां लेखक चवे थो त अकुल वधि में वधि इंसान खे हिकु गोल चक्र लॻाए वरी साॻे हंधि अचो बीहारे, पर इंसान जी दिलि अहिड़ो मणियो आहे जंहिंजो प्रकाश जगत खे रोशन करे रहियो आहे। इन ई दिलि जे द्वारा इंसानु मिड़ूअ जी मंज़िल पार करे ईश्वरी दरबार ॾांहुं थो पंधु करे, ब्रह्मांड जे भुल भुलैया मां पाण छॾाए पाण सुञाणे थो ऐं ॿियनि जी समक रखे थो। इंसान जे दिलि अंदरि हज़ारे सूरज चंड चमकनि था। इन ई जे दिलि जे बल अॻियां सृष्टिअ जूं ॿियूं शक्तियूं हीणियूं आहिनि। संत ऐं ओलिया, शाइर ऐं फ़ैलसूफ़ दिलि जी दौलत करे ई पहुतल ऐं प्रतापी थियनि था। आशिक़ ऐं माशूक़ दिलि जे वसीले ई प्रेम में मगन थी अमर जीवन खे था हथ कनि। शाइर केॾो न सुठो लेखक केॾो न सुठो लिखियो आहे त अकुल वॾो कोन्हे। अकुल त इंसान खे हिकु रुगो गोल चक्र लॻाए वरी साॻे हंधि बीहारे छॾे थो, पर इंसान जो मणियो आहे छा? इंसान जो मणियो आहे उनजी दिलि। उनजी दिलि अहिड़ी आहे, सा सॼे जगत खे प्रकाशमान थी करे ऐं रोशन थी करे। इहा इंसान जी दिलि ई आहे जेका हुनखे मिड़ूअ खां मथे थी करे ऐं ईश्वर खे प्राप्त करण में उनजी सहायता थी करे, ऐं ॿियनि माण्हुनि जी सुध लहे थी, उन्हनि जी समक लहे थी, पाण में हिकिड़ो प्रेम रखनि था, हिक ॿिए जा रिश्ता सुञाणनि था, इन दिलि जे करे। दुनिया में वॾियूं शक्तियूं बि हिन दिलि जे अॻियां हीणियूं आहिनि। वॾा संत फ़ैलसूफ़ हिन दिलि जी दौलत जे करे ई प्रतापी ऐं पहुतल ठहनि था। आशिक़ ऐं माशूक़ बि इन दिलि जे करे ई प्रेम में मगन थी पंहिंजो जीवन गुज़ारनि था, अंत में औज़ खे प्राप्त कनि था। अॻियां लेखक लिखे थो त इंसान जे हस्ती ऐं बुज़ुर्गीअ जो फ़क़ति हिकु राज़ आहे, दिलि ॾियणु। मोमबती ॻड़ी ऐं पाण खपाए तॾहिं संदसि तज़लो थिए ऐं ऊंधाई फिरी सहाई थिए। तीअं इंसान जी दिलि बि जॾहिं ॿड़ी नास थिए तॾहिं नूरानी जोत जो इज़हार थिए। वेचारो इंसानु तॾहिं थो सगारो थिए, मालिक ऐं मुख़्तियार थिए जॾहिं पाण अर्पण थो करे। जंहिं सभु छॾियो
तंहिंखे सभु मिलियो, जंहिंखे कुझु बि ॾियण जी आस न आहे तंहिं भायो त सभु ॾिठो, जंहिंखे दिलि जो दर्द अता थियो तंहिंखे सम्झो त कंहिं बि आराम जो खपु न रहियो। केॾा न सुहिणा वीचार आहिनि लेखक जा। त लेखक चए थो इंसान जी हस्ती ऐं बुज़ुर्गीअ जो फ़क़ति हिकु ई राज़ आहे, उहो आहे दिलि ॾियणु। जीअं मोमबती थींदी आहे, उहा ॻड़ी पाण खपाईंदी आहे, तॾहिं ई उहो संसार खे रोशनी ॾेई सघंदी आहे ऐं ऊंदहि खे मारे सघंदी आहे। तीअं इंसान बि जॾहिं पंहिंजी दिलि ॾिए थो कंहिंखे, तॾहिं उहा नूरानी जोत जॻे थी ऐं ईश्वर खे प्राप्त थो करे। जॾहिं पंहिंजो पाण खे अर्पण थो करे, तॾहिं ई पाण मालिक मुख़्तियार थो थिए। जॾहिं हू पंहिंजूं सभु तमन्नाऊं छॾे थो छॾे सभु, तॾहिं ई हुनखे सभु कुझु मिली थो वञे। जॾहिं हुन दिलि खे दर्द थो मिले, तॾहिं ई हुनखे परम आनंद, परम आराम थो प्राप्त थिए। अॻियां लेखक लिखे थो त इंसान जे जीवत में जे दिलि न आहे, यानी प्रेम ऐं भक्ति न आहे, ऐं हुनजो जीअं अजायो आहे। जिन इंसाननि में दिलि न आहे, जेके पंहिंजे दिलि खे कठोर था करे छॾनि, त उन्हनि में प्रेम ऐं भक्ति आहे ई कोन। जॾहिं माण्हूअ जी दिलि प्रेम ऐं भक्तीअ जे मौज में जे वहिकरे में थी अचे, तॾहिं दुनियावी ख़्वाहिशूं ऐं मुरादूं गुम थी वञे, इंसानी जोत फ्री ईश्वरी जोत थी वञे। इन ई घड़ीअ जो लम्हो बि इंसान लज़तुनि ऐं वड़ियनि जे मौज़ खां मिठो आहे, ऐं उन ई घड़ीअ जे अनुभव खां सवाइ हज़ारे सालनि जी आयु बि मिरुअ जी ज़िंदगी आहे। जीवत जो राज़ हिकु ई आहे, दिलि। जीवत जो हिकु ई मिठो मेवो आहे, प्रेम। हिकु शाइरी लिखी आहे त जोगी जंगम जीवरा सन्यासी दरवेश, बिना प्रेम पहुचे नहीं दुर्लभ सतगुरु देश। अंत में हिन मज़मून जे लेखक केॾी न सुहिणी ॻाल्हि चई आहे ऐं केॾी न सुहिणी सम्झाई ॾिनी अथई त जिन माण्हुनि में दिलि न आहे, उन में प्रेम ऐं भक्ति थी ई नथी सघे। जॾहिं माण्हू सभु ख़्वाहिशूं, सभु मुरादूं छॾे थो ॾिए, तॾहिं ई उन में ईश्वरी जोत जागृति थिए ऐं ईश्वर सां मिली हिकु थो थी वञे। इन लम्हे खे प्राप्त करण लाइ माण्हू सवे लखे करोड़े वड़े तपस्या था कनि, ऐं जेॾी महिल उहो लम्हो प्राप्त थो थिए, तॾहिं केॾी न मौज़ थी मिले ऐं केॾो न आनंद थो प्राप्त थिए। उन लम्हे लाइ हज़ारे घड़ियूं ऐं हज़ारे अनुभव ऐं सवे सालनि जूं आयु बि क़ुर्बान आहिनि, ऐं अगरि उहो लम्हो प्राप्त नथो थिए त इहे सभु हुअण खां पोइ ज़िंदगी का मिरुअ समान आहे, ॿियो कुझु बि न आहे। जीवन जो राज़ हिकिड़ो ई आहे, उहा आहे दिलि। दिलि जीवन जो हिकु राज़ आहे, ऐं हिन जो जीवन जो हिकु मिठो मेवो आहे, उहो आहे प्रेम। केॾो न सुहिणी ॻाल्हि लेखक चई आहे। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे असां इन ई दर्सी किताब जे अॻे मज़मून पापनि में पाप जे बारे में पढ़ंदासीं। धन्यवाद, महिरबानी।